ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। महात्मा में वेठी निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजी बात खे यादि करे मन जी सभु ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शेर बाबा अब्दुल चंद वारो चवंदा मीठे मीठे बार बाबा चवंदा जेकी आत्मा स्व जो मान रखदी है न, स्व जो मान मतलब देह अभिमान न। मां पढ़ल लिखल आहियां, मां पैसे वाली आहियां, मुंहिंजो सुठा स्वभाव संस्कार है, बहुत सुठी कपड़ा सुठी चीज, ये न, ये तो देह अभिमान है। मुझे सुठा संबंधी स्व जो मान अर्थात मां सुखी आत्मा है, मां शांत आत्मा है, मां शक्तिशाली आत्मा है, मां गुणवान आत्मा है। मुंहिंजा स्वभाव संस्कार ॾाढा सुठा आहिनि। मां सभिनि सां हिली मिली करे सभिनि सां मिली जुली करे जीवन में हलंदी। तो जेकी आत्मा में परमात्मा जो ॿार आहे, सभिनि खां वॾो समान खुद खे मान, कहिड़ो मान ॾियणो। अॼु माण्हू सोचो आहे मां वॾे घर जो ॿार आहियां, मां प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट जो ॿार आहियां, मुंहिंजा माउ पीउ ॾाढा अमीर आहिनि। त बाबा चईंदा माण्हू खुद खे यूं समान ॾे, लेकिन असली समान कहिड़ो हूंदो आहे? मां की आत्मा है। सभिनि खां वॾो समान हूंदो आहे मां परमात्मा जो ॿार आहियां। त हिन रीति जॾहिं असां खुद खे मान ॾींदासीं त असां ॿियनि खे बि मान ॾींदासीं। अॼु माण्हू ॿियनि खे नंढो ॾिसे थो न, ॿियनि खे अगरि कोई पैसे में घटि आहे त ॾिसंदा बि पैसे में घटि आहे, या ॾिसंदा इहे पढ़ल लिखल न आहे, हिन जा ॿार आहिनि, हिन जो संबंधी आहे, हिन जो फलाने शरीर छॾेंगे, ईअं आहे ईअं आहे। जेको माण्हू खुद खे मान न ॾींदो आहे, जो खुद खे ई चए मां दुखी आत्मा, शांत आत्मा, मुंहिंजा बुरा स्वभाव संस्कार, मां कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी, मुझ निर्गुण आरे में कोई गुण न आहे। त जेकी आत्मा खुद जे लाइ इहे चए थी उहो ॿियनि खे ॿियनि जा गुण ॾिसी सघिजे, उहा ॿियनि खे सुठो चई सघंदी, वो ॿियनि जे लाइ भॻवान सां दुआ करे सघंदी सच्चे मन सां कि इहे सुखी थिए। अॼु माण्हू खुदि चए थो मूंखे ॾाढो दुख आहे, परेशानी आहे, ॿियनि जे लाइ निकिरी सघंदो पंहिंजे मन मां इहे सुखी थिए, भले मां दुखी आहियां लेकिन इहे सुखी थिए। ॾाढा घटि माण्हू छोकी के माण्हू चवंदा आहिनि यार असां ई एॾा दुखी आहियूं त असां हिननि जे लाइ छा प्रार्थना करूं, असां हिननि खे छा कयूं। दुनिया में कई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, मां बि त एॾो दुख ॾिठो आहे, तूं बि ॾिस। कई घर में ॾेराणियूं या भाउ भेण अहिड़ा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि असां त ॾाढो दुख ॾिठो आहे, ॾिसी ॾिसी करे वॾा थिया आहियूं। कोई नंढी नुंहुं ईंदी वॾी नुंहुं खे ॾाढो परेशान कयो अथई, त उहो बि इहे चाहींदी न भई मूंखे बि एॾो परेशान करे वॾो कयो अथनि, तोखे बि एॾो लाड प्यार सां रखनि था, तोखे बि ईअं परेशान करो त तोखे पतो लॻे। कई भाउ भेण बि अहिड़ा थींदा आहिनि, भई असांजे जीवन में असांखे माउ पीउ सुख न ॾिनो, तव्हांखे कीअं ॾिनो। त अहिड़ा माण्हू आहिनि दुनिया में, छो छोजे खुद जे जीवन में सदा खुद खे दुखी परेशान। हिकु त माण्हू हुननि खे ॿियो खुद बि भॻवान जे अॻियां ई माण्हू छा थो चए, त सोचो तव्हां भॻवान जे खे छा चईंदा आहियो कि तूं सर्वगुण संपन्न, सोलह कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, तूं सुख जो सागर, शांति जो सागर आहे, तूं सभिनि खे अपार सुख ॾियण वारो। खुद जे लाइ छा चईंदा आहिनि, असां नीच आहियूं, पापी आहियूं, कामी आहियूं, क्रोधी आहियूं, लोभी आहियूं, अहंकारी, असां में कोई गुण न आहे। भॻवान जे अॻियां माण्हू ईअं चईंदो खुद खे।
और ये कोई चए में तो कोई गुण आए ही न तो बुरो तो लगे, लेकिन असल में ना आए न असां भगवान जी के मञूं था, लेकिन अहिड़ो कहिड़ो मापी थींदो जॾहिं तव्हां भगवान खे चओ था तूं माता पिता असां बालक तुंहिंजा, त अहिड़ो मापी हूंदो कोई खुदि गुणवान शक्तिशाली ज्ञान सागर ज्ञान सागर समझ सागर देवी देवता जगह चऊं था तो सर्व गुण संपन्न 16 कला संपूर्ण असां में कोई गुण न आहे, अहिड़ा मापी हूंदा दुनिया में त कोशिश कंदा न असांजे ॿारनि में बि उहे गुण अचनि संस्कार अचनि शक्ति अचनि। त अॼु माण्हू ख़ुदि जो ई मान नथो रखे, ख़ुदि खे ई चए थो मां दुखी आहियां शांत आहियां सुखी न आहियां, मूंखे हीअ परेशानी आहे मूंखे हीअ परेशान था करनि मां परेशान आत्मा आहियां। तॾहिं त माण्हू हिक ॿिए खे बि मान नथो ॾे न, तॾहिं त माण्हू हिक ॿिए जे लाइ सुख शांति जी मन सां कामना न करे सघंदो, ॾाढो मुश्किल। जेकी आत्मा परमात्मा खे सच्चे मन सां यादि कंदी हुई न उहो ई ॿियनि खे दुआयूं ॾेई सघंदी सच्चे मन सां, चाहे माफ़ी छो न हुजे। अॼु माफ़ी जे बि मन में निकिरी वेंदो न मुख खां भई तूं असांखे एॾो परेशान थो करे, तुंहिंजा ॿार करनि ई त पतो लॻे, तुंहिंजा ॿार थींदा न ॾिस उहो बि तोखे कीअं परेशान कंदी पोइ पतो लॻे, आख़िर त निकिरी वेंदो आहे केर बि हुजे। माफ़ी ईअं चई न सघंदो असां ॿारनि जे लाइ बुरो न सोचे सघंदा आहियूं। आत्मा परेशान थींदी आहे न, जॾहिं आत्मा परेशान थींदी आहे न त हुनखे नज़र न ईंदो आहे मां मां आहियां या बाक़ी आहियां। जॾहिं आत्मा दुखी परेशान थींदी आहे न त उहो पंहिंजे ॿारनि जंहिंजा ॿार माउ पीउ पाठ वॼाए थी न आत्मा ई त वॼाए थी। जंहिं समय आत्मा शरीर छॾे उन समय केॾी मां कहिड़ी थी आत्मा वही पंहिंजे ॿियो शरीर वठनि, सभु माउ पीउ जो संबंध ॿारनि जो संबंध ख़तम। त असां हिन देह संबंध में फसियल आहियूं। आख़िर त माउ पीउ बि पंहिंजे ॿारनि खे चई छॾंदो आहे न, अॼु कंहिंजो पुटु पंहिंजी पीउ खे परेशान करे मां जी त हुन में निकिरंदो न भई मुंहिंजे मुड़ुस खे तूं एॾो परेशान करे थी, तुंहिंजा ॿार बि तोखे ईअं परेशान कंदे त पतो लॻी। अॼु मन मां निकिरी वेंदो आहे, भले सोचनि माण्हू की माउ पीउ त भॻवान जो रूप आहे, छोकी असली माता पिता तो असांजो परमात्मा आहे न, ये तो देहदारी आत्मायूं आहिनि। ये त इन जो असांखे शरीर ॾिनो अथनि, आत्मा हिननि जी थोरी आहे। हिननि जी आत्मा जॾहिं दुख थींदी आहे दुख जे समय चई ॾींदी, भले पोइ चए की मुंहिंजो अहिड़ो मतिलबु न हुयो की तोखे बि ॿार ईअं दुखी करनि, पोइ भले माफ़ी मांगती, पोइ भले असां सोचदी की हा मां चयो त हुयो। इन करे असांखे सदा ख़ुदि खे ख़ुदि जे स्वमान में रहणो आहे। असांखे केतिरो बि परेशान करे दुखी करे परेशान करे शांत करे, लेकिन असांखे मन में सदा इहो सोचणो आहे मां सुखी आत्मा आहियां, मां शांत आत्मा आहियां, सदा परमात्मा जो ॿार, सदा परमात्मा जी सुख छाया में जे अंदरि रहण वारी आत्मा आहे। अगरि असां रोज़ रोज़ इहे सोचंदासीं न त असांजे आस पास हिकु वायुमंडल ठही वेंदो आहे, हिकु असांजे आस पास सुख शांति ख़ुशी जो वातावरण ठही वेंदो। जिते असां रोज़ रोज़ चऊं था न असां दुखी आहियूं परेशान आहियूं, असां में कोई गुण न आहे, असां नीच पापी आहियूं, त हुन समय तव्हां पंहिंजे अॻियां उहो नीच पापी कामी क्रोधी लोभी मोही अहंकार जो औरो था ठाहियो, ऐं हुन मूर्तियुनि जे लाइ अॻियां छा था चओ की तव्हां सुख जो सागर शांति जो सागर। तॾहिं त ॾिसो आहे त पत्थर जी मूर्ति, आहे त कागज़नि जा ई पुस्तक ठहियल आहे न। जंहिं समय ग्रंथ शास्त्र ठहिया जॾहिं वो प्रिंटिंग में प्रिंट पिया करनि हुन समय त वो हुन मशीन में वो कागज़ प्रिंट था थियनि। हुन समय त जेका ठातो हूंदो त ईअं ई ठाहींदा जीअं किताब ठाहींदा, हुननि जे क्या ॻाल्हि थोरी। उहे ग्रंथ शास्त्र उहे मिट्टी जी मूर्ति जॾहिं माण्हू स्थापना थो करे हुनखे रखे थो त उहो भॻवान ठही वियो। छोकी तव्हांजी सोच हुनमें एतिरी शक्ति भरे थी। कुझु पुस्तकनि में
मूर्तियुनि में असां भावना रखी वेठा आहियूं, ख़ुद जी आत्मा खे चऊं था असां कि मां नीच पापी कामी क्रोधी मुझ निर्गुण आरे में कोई गुण आहे। त तव्हां हुन पुस्तक हुन मूर्तियुनि खे वॾो था सम्झो ऐं ख़ुद जी आत्मा खे चओ त असां नीच पापी आहियूं, असां में कोई गुण न आहे। त तंहिंखां सुठो ख़ुद जे लाइ चओ न, मां परमात्मा जो ॿार, सदा सुखी शांति। त रोज़ रोज़ सोचदो ई न। अमृत वेलो उथी करे माण्हू अगर रोज रोज उथी करे उथदे ही परमात्मा की याद करे ऐं सोचे संकल्प करे कि मां सभिनि खां सुखी आत्मा आहियां, मां सभिनि खां शांत आत्मा आहियां, मां सभिनि खां ख़ुशि रहण वारी आत्मा आहियां, मां सभिनि जे लाइ सुठो सोचण वारी, मां सभु सदा सुठो ॻाल्हाइण वारी, सुठा कर्म करण वारी आत्मा आहियां। ये तव्हां करे ॾिसो, हफ़्तो महीने में तव्हांजे जीवन में ॾाढो परिवर्तन अची वेंदो। पंहिंजे ॿारनि जे लाइ जेका बि गृहस्थी, जेका बि माण्हू आहे, आत्मा सम्झी करे अॼु माण्हू कोई ॿार या कोई संबंधी अहिड़ा बुरा कर्म करण वारो हूंदो या बुरो सोचण वारो, या अगरि सम्झो उन्हनि सां न ठहींदो हूंदो त माण्हू हुनखे रोटी पाणी त ॾे थो, लेकिन मन में भावना छा आहे, सॼो ॾींहुं वेठो आहे, कमु त करे नथो, उल्टो सुल्टो ॻाल्हाए थो, ॾेसि हिनखे रोटी खाए, त बुरी भावना सां हिकु त हुनजो स्वभाव संस्कार वैसे ई बुरा आहे। ॿियो असां पंहिंजी सोच, असां पंहिंजी हुन उल्टी सुल्टी सोच सां असांजे अंदरि जो हुननि जे लाइ नफ़रत, घृणा आहे, क्रोध आहे, पढ़े नथी, ॾेसि हिनखे रोटी खाई वेही थी रहे, कुझु कमु नथी करे, एरिया रोटी बि ॾियो था, प्लस रोटी सां गॾु छा था ॾियो था, हुनजी आत्मा खे बुरा वीचार थी करे, ॾिसो वो आत्मा ॿियो बुरी थींदी वेंदी। दिन प्रतिदिन माण्हू एतिरो बुरो न आहे, लेकिन सभी माण्हू हुनजी बुराई जे बारे में, हुनखे बुरी दृष्टि जे सां ॾिसजे हुनजे लाइ बुरो सोचते वीचारी आहे, ईअं आहे, हुनखे वीचारो करे ई छॾंदा आहिनि, हुनखे बुरो करे ई छॾंदा आहिनि। त ॾिसो माण्हू पहिरियों एॾो बुरो न आहे, लेकिन रोज़ रोज़ अगरि तव्हां हुननि खे रोटी बि ॾियो था, पाणी बि ॾियो था, हुनखे हुन दृष्टि सां ॾिसो था, हुन लाइ उहो सभु सोचो था, त तव्हां कहिड़ो पाप था करो। माण्हू चए असां पाप नथा करो, लेकिन अॼु तव्हांजे घर में ॿार सम्झो पढ़े ई नथो, रोज़ रोज़ हुनजे लाइ सोचो था, पढ़े नथो। अगरि तव्हांजे घर में कोई उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदो हुजे, कोई ॿार जवाब ॾे, रोज़ जवाब थी ॾे, ईअं थी करे, किनी थी वई आहे, ईअं, त तव्हां हुन आत्मा खे छा था करो। भले तव्हां चओ असां माउ पीउ आहियूं, असां त कंदासीं, माउ पीउ आहियो त सुठो सोचो, संबंधी आहियो त सुठो सोचो, या त हुनखे चओ भई तूं खुद ई पाणी रोटी ठाहे, ईअं करण असां न ॾींदासीं, या त हुनजे बारे में कुझु सोचो ई न, त उहो जल्दी ठीक थी वेंदो। अॼु घर में ॿार संबंधी बिगड़नि छो था, छोकी माउ पीउ संबंधी हुनखे हुन ई वीचार सां बार बार ॾिसनि था, हुन ई वीचार सां रोटी खाई करे हुनखे ॾियनि था, पोइ उहा आत्मा जब बुरा स्वभाव संस्कार जास्ती था वेंदा वञनि। पोइ तव्हां चओ था असां पाप नथा कयूं, हुनखे बिगाड़ो के, ये त पाप कयो न। हुन आत्मा खे तव्हां ईअं चयो पढ़े नथी, उल्टा जवाब थी ॾे, ईअं आहे, किनी आहे, पोइ माण्हू त उल्टो सुल्टो चवंदा आहिनि, ॾाढो गंदो बि चवंदा आहिनि, त इहे त पाप न कयो। कीअं आत्मा खे तव्हां बुरी दृष्टि सां ॾिसो था, आखिर त अगरि वॾनि जो आशीर्वाद लॻंदो आहे, वॾो चयल तोखे मां आशीर्वाद थी ॾियां, तुंहिंजो कमु ठही थी वञे, उहो ई वॾो अगरि चए किनी आहे, जवाब नथी ॾे, अहिड़ी आहे वेड़ी आहे, त हुनजी उहो बुरा शब्द न लॻंदा, त छाजा वॾा चयो था। वॾो केरु हूंदो, जो आत्मा सदा सभिनि जे लाइ सुठो सोचे। सिर्फ़ संबंधनि सां वॾो थोड़ी, असां ॿार पैदा कयो त तव्हां माउ पीउ वॾा थी वियो न, असां ॿारनि जी शादी कया, सुख ठही विया, वॾा ठही विया, कॾहिं न ठाहींदा, जेसि ताईं तव्हां सभिनि जे लाइ सुठो न सोचंदो न,
सभिनि जे लाइ दुआ न कंदव, सभिनि खे आशीर्वाद सुठो न ॾींदव, तेसिताईं तव्हां वॾा न थी सघंदा आहियो। शरीर सां भले माण्हू सोचण सां घर जा वॾा आहिनि, लेकिन अगरि घर जो वॾो ई सभिनि जे लाइ सुठो न सोचंदो हुजे, सभिनि खे आशीर्वाद न ॾींदो हुजे, सभिनि जे लाइ दुआ न कंदो हुजे, त उहो वॾो आहे ई न। भले घर जा नंढा अगरि सभिनि जे लाइ सुठो सोचे न, त उहो तव्हां खां वॾा आहिनि, छो जो हुननि जी सोच सुठी आहे। क्योंकि आत्मा सोच जी सभिनि जे लाइ सुठी हूंदी न, उहा वॾी आहे, उहा अनुभवी आत्मा, उहा सुठी आत्मा। त बाबा चवनि था तॾहिं त कॾहिं कॾहिं नंढा बि वॾनि खां अॻियां कीअं निकिरी वञे, छो जो उहे सभिनि खां सुठो हलंदा आहिनि, सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, सुठो कर्म कंदा आहिनि, पोइ वॾा बि ॿियो जलंदा आहिनि। ईअं न करणो खपे, असांखे सिखणो खपे। आत्मा वॾी नंढी न थींदी आहे, आत्मा जी कोई उमिरि न थींदी आहे, लेकिन जो आत्मा सभिनि जे लाइ सुठो सोचदी आहे न, उहा न, जेकी आत्मा सुठो नथी सोचे सघे, मतलब जेकी आत्मा सभिनि जे लाइ सुठो सोचे थी, मतलब हुनमें शक्ति ज्यादा आहे, ॿियनि जी बुराइनि खे समाइण जी, ॿियनि खे परिवर्तन करण जी, ॿियनि खे दुआयूं ॾियण जी शक्ति आहे न हुनमें। जेकी आत्मा में शक्ति न आहे सभिनि खे आशीर्वाद ॾियण जी, दुआ करण जी, त उहो हुनखां त समझदार थी न, शक्तिशाली थी न। हिन रीति आत्मा में ज्यादा शक्तियूं, ज्यादा अनुभव, ज्यादा गुण हूंदा आहिनि, त हुनखे हुन शक्तियुनि में वॾी हूंदी आहे, गुणनि में जास्ती वॾी हूंदी आहे। बाक़ी आत्मा वॾी साइज में वॾी नंढी न थी सघी आहे, आत्मा जी उमिरि न हूंदी आहे, लेकिन जंहिंमें जेका गुण हुजनि, शक्ति हुजनि, हुन अनुसार वो वॾो हूंदो। त असांखे बि छा करणो आहे, सदा खुद जे लाइ बि सुठो सोचो, तॾहिं असां ॿियनि जे लाइ सुठो सोचो। छो अगरि असां खुद जे लाइ बि सुठो सोचंदासीं न, त असांजे मन में सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं हूंदियूं, त असां ॿियनि जेको असांजे मन ऐं बुद्धि में जो हूंदो, उहो ई त असां ॿियनि जे लाइ बि ओड़ो ई सोचे सघंदासीं न। अॼु असां पंहिंजे लाइ ई सुठो नथो सोचे सघूं, त ॿियनि जे लाइ कीअं सुठो सोचे सघूं। त पहिरियों खुद जे लाइ सुठो सोचो, रोज पंहिंजे पाण खे चओ। और सुबुह सुबुह जो उथी करे चईंदो न, अख खुलंदे ई परमात्मा खे यादि करे खुद जे लाइ चईंदा न, मां शांत आत्मा आहियां, सुठी आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां, सदा खुश रहण वारी, सभु बोझ परमात्मा खे ॾेई करे सदा हल्की फरिश्तो आत्मा आहे, सभिनि जे लाइ सुठो सोचण वारी आत्मा आहे। इहा आहे खुद खे दुआ ॾियण, इहा आहे खुद जे लाइ सुठो सोच। ॾिसो जेको माण्हू सदा ख़ुशि रहंदो न, उहो ॿियनि खे बि छा ॾींदो, ख़ुशी ॾींदो। अगरि कॾहिं कॾहिं कंहिंजी न मतलब वारी ख़ुशी हूंदी आहे, मतलब ॿियनि जो बुरो थिए त उन्हनि खे ख़ुशी थींदी आहे, अहिड़ा माण्हू सभिनि खे ख़ुशी न ॾेई सघंदा, न ई उहे अंदरां खां ख़ुशि रही सघंदा आहिनि। और जेका माण्हू सदा ख़ुशि रहंदा आहिनि, मतलब उन्हनि खे कंहिंसां मतलब न आहे, बस पंहिंजे जीवन में उहो सुठी पढ़ाई था करनि, सुठो धंधो था करनि, सुठो कमाइनि था, सुठो पंहिंजे परिवार खे सुठो था हलनि, ॿिया भले उन्हनि सां बुरा हलनि, भले जो बि करनि, भले ॿियनि सां उन्हनि खां बि सुठो उन्हनि सां थींदो ॿियनि सां, तॾहिं उहो कंहिंखे ॾिसी जलंदा न, कंहिंजो बुरो थियण सां खुदि ख़ुशि न थींदा, वो खुदि सदा ई ख़ुशि रहनि, छोकी उन्हनि वटि उन्हनि जी आत्मा भरपूर हूंदी आहे न। त असांखे बि असांजे जीवन में सदा सुख शांति ख़ुशी में रहंदासीं न, त ई असां ॿियनि खे बि सुख शांति ख़ुशी ॾेई सघूं, त ई असां ॿियनि जे लाइ बि सुठो सोचे सघूं। त असांजी सुठी सोच खुद जे लाइ ऐं ॿियनि जे लाइ हिकु कवच ठही वेंदी। और तो कॾहिं बि है न जीवन में कुछ भी थी वञे, असांखे कंहिंजे लाइ बि खुद जे लाइ बि बुरो न सोचो, सुठो सोचंदासीं त
सुठी सोच ही असांजी छत्र छाया ठही वेंदी आहे, सुठी सोच ही असांजो कवच ठही वेंदी आहे। अगर असां सदा सोचूं मां शांत आत्मा आहियां त ये शांति जी शक्ति असांजे आसपास फैलदी रहंदी, हिकु कवच थी वेंदी। पोइ कोई भी ॻाल्हि, कोई भी व्यक्ति, कोई भी परिस्थिति असांखे अशांत न करे सघंदो। छो छोकी असां पंहिंजे आसपास कहिड़ो औरो कहिड़ो कवच पाए रखियो आहे। रोज़ रोज़ असां पंहिंजी सुठी सोच था पंहिंजे पाण खे कवच था करायूं। शांत आत्मा है, मैं शांत आत्मा है, मैं शांत आत्मा है, मैं खुश रहण वारी आत्मा है। त कोई भी ॻाल्हि असांखे ना ख़ुशि न करे सघंदी, कंहिं भी ॻाल्हि जे करे असांजी ख़ुशी गुम न थींदी। तॾहिं असां रोज़ रोज़ अभ्यास कंदासीं। क्या मीठे मीठे सिकने के बारे जी माता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभे रूहानी बारन की नमस्ते। संजीवी रूहानी माता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान है अभ्यास एक्सरसाइज द्वारा सूक्ष्म शक्तियों के जीवन में समायण वाला शक्ति संपन्न हो। तो परमात्मा असांखे सदा भगवान जेको आहे उहो पंहिंजे ॿारनि जी सदा पालना कंदो आहे। जीअं मां पंहिंजे ॿारनि जी पालना कंदी आहियां, उन्हनि जे शरीर खे शक्तिशाली ठाहिण लाइ उन्हनि खे सुठी सुठी घी जी चीजूं खाराईंदी, ताज़ी ताज़ी चीजूं खाराईंदी, उन्हनि जे शरीर जो ध्यानु रखंदी आहे न, उन्हनि खे एक्सरसाइज कराईंदी, खाराईंदी, पीआरदी। उहे परमात्मा पीउ असांजी आत्मा खे शक्तिशाली ठाहींदो। शरीर जी देखभाल त चलो माउ पीउ संबंधी कंदा, लेकिन आत्मा जी देखभाल करण, कंहिंजी आत्मा दुखजे थी, कंहिंजी आत्मा जो बुरा स्वभाव संस्कार आहे, कंहिंजी आत्मा जे मथां कोई बुरो हिसाब किताब आहे, त हुनजे लाइ त माण्हू भॻवान खे यादि कंदा आहिनि न। छोकी माउ पीउ भी कुछ न करे सकते। अॼु ॿार खे चोट लॻंदी या कुछ थींदो त माउ पीउ छा कंदो, दवाई ॾियाराईंदो, डॉक्टर खे ॾेखारींदो, लेकिन भगवान खे प्रार्थना कंदा आहिनि न। छो छोकी आत्मा जो कर्म भोग आहे, आत्मा जी पिछले जन्मनि जी भुगतान भुगते थी आत्मा बीमारी जे कारण, त उहो त परमात्मा ई हुनखे शक्ति ॾेई सघंदो। त ईअं ई असांखे खुदि खे बि ऐं ॿियनि ॿारनि खे बि सेखारणो खपे भई असां पंहिंजे शरीर जी संभाल करे सघंदा आहियूं। असां तव्हांजे शरीर जी संभाल करे सघंदा आहियूं, असां पंहिंजे शरीर जी बि संभाल करे सघंदा आहियूं, लेकिन असांजे शरीर जे अंदर जो आत्मा आहे हुनखे शक्ति गुण ॾियण वारो केरु? परमात्मा। असांखे खुद की आत्मा समझी करे पंहिंजी परमात्मा खे बि यादि करणु, तॾहिं असांजी आत्मा में शक्ति ईंदी, तॾहिं असांजी आत्मा जे जन जन्मांतर जा पाप घुसंदी। स्लोगन आहे स्वमान में स्थित रहण वारी आत्मा ॿियनि खे बि मान ॾेई अॻियां वधाईंदी। जो आत्मा खुद खे मान ॾींदी आहे उहो ॿियनि खे बि मान ॾेई करे अॻियां वधाईंदी। ओम शांति। बाबा की याद करो।